दी पौरियत नौजवान जुनेद मलिक जे कत्ल के 5 ॾींहं गुज़रण बावजूद उन जे कत्ल जो केस दाख़िल न थी सघियो ऐं उबावड़े थाणे जी हद ॻोठ लांघो मां 2 मलिक बिरादरी जा नौजवान धाड़ेल अगवा करे विया जंहिं ते आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद जे सरपरस्त आला सरदार लाड़ी खान मलिक जी अगवाणी में मलिक हाउस उबावड़ो खां मेन चौक ताईं रैली कढी वई। रैली क़ौमी शाहराह तां थींदे नारेबाज़ी कंदे अची मेन चौक ते पहुती जिते एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। रैली जी अगवाणी आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद जे सरपरस्त आला सरदार लाड़ी खान मलिक ऐं मरकज़ी नायब सदर उस्ताद अजीजुल्लाह मलिक, मरकज़ी जनरल सेक्रेटरी डॉक्टर नज़ीर अहमद मलिक, उस्ताद अब्दुल हकीम मलिक, बशीर अहमद मलिक ऐं वडेरे मोहम्मद सादिक मलिक कई। रैली में शरीक क़त्ल थियल जुनेद मलिक जा वारिस, अगवा थी वियल मलिक बिरादरी जे नौजवाननि जा वारिस, सियासी समाजी शख्सियत ऐं मलिक बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जंहिं मौक़े ते रैली जे अगवाणनि ॻाल्हाईंदे चयो त मलिक बिरादरी सां नाइंसाफ़ियूं थी रहियूं आहिनि पर कानून ख़ामोश आहे। 5 ॾींहं गुज़रण बावजूद शहीद जुनेद मलिक जो केस दाख़िल न थी सघियो आहे जेको अफ़सोस जोॻो अमल आहे। शहर जी सियासी समाजी अगवाणनि धुरिन ऐं हर तरह सां कारोबारी माण्हुनि एहतजाज कया आहिनि पर अॼु ताईं उनखे ॿुधो अणॿुधो कयो पियो वञे। असां पाकिस्तान जा रहवासी आहियूं, असां सिंध जा वासी आहियूं। जेकॾहिं असांखे मजबूर कयो वियो त असां काल ॾेई समूरी सिंध में एहतजाज जो दाइरो वधाए असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। हुननि जो वधीक चवणु हुयो त शहीद जुनेद मलिक के इंसाफ़ ॾियारियो वञे, उन जा कातिल पधरा पिया आहिनि, उन्हनि जो केस दाख़िल करे उन्हनि खे फौरी गिरफ़्तार करे असांखे इंसाफ़ मुहैया कयो वञे ऐं जेका असांजा लांघो मां मग़वी अगवा थी विया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते आज़ादु कराए असांखे सुख जो साह खणण लाइ ॾिनो वञे। ॿी सूरत में असां पूरी सिंध में एहतजाज जो काल ॾेई आल सिंध मलिक वेलफेयर इतिहाद जे प्लेटफार्म तां सिंध जी कुंड कर्च में असां एहतजाज करे घेरो तंग कंदासीं। DIG सक्कर, IG सिंध ऐं वज़ीर हाउस जो घेराव करे असां पंहिंजो हक़ वठी रहंदासीं। जेकॾहिं तव्हांखे इंसाफ़ न मिलियो आहे हाणे हीउ जेको एहतजाज आहे मेन चौक पर 5 ॾींहं आहे एहतजाज जारी शटर गांव जी हड़ताल आहे उहा जेकॾहिं इंसाफ़ न मिले असां पूरी सिंध जे लाइ जेका बि मलिक जेका बि असांजा ॿिया भाइर आहिनि इंशाअल्लाह जेको आहे असांजो आहे ई आहे। उन जे बावजूद पूरे जेको आहे जेका बि काजर वेठा आहिनि गुंडागर्दी बंद कयो, गुंडागर्दी बंद कयो। लानत बड़े शहर जसारी, बड़े शहर जसारी, बड़े शहर जवान।
अगवा थी विया सफदर मलिक ये एहतजाज डायरेक्ट कारणा सब ॼाण ते मजबूर थी विया ऐं एसपी जेको पंहिंजे पाण खे चुनियो जेको चवंदो मां दबंग एसपी आहियां जेको हिकिड़े मज़लूम जी FIR दाख़िल करण जे तयारु न उते उहे घरनि सॼो आम सरियाम गाड़ी छॾनि उते उहे वञण जे लाइ अगवा कराए वरी असां उनजे एहतजाज जे लाइ तव्हां ते दहशतगर्दी FIR दाख़िल कंदासीं SHO वारा से असां सीधा हुकूमत को पुलिस के FIR मुंहिंजा दोस्तो भाइरो असांजो अॼु जेको एहतजाज नंढड़े लेवल ते असां शुरू कयो आहे असां तालुके लेवल ते शुरू कयोसीं असांजो शहीद जुनेद मलिक खे शहीद कयो वियो आहे उन में FIR कोन थो थिए असां अॼु निकिताऊं रोड ते जुनेद मलिक जो FIR थिए जेका असांजा कातिल गिरफ़्तार थियनि उहो जेल में अचनि तॾहिं असां पंहिंजो एहतजाज ख़तमु कंदासीं इहो मिल न सम्झे त असां मलिक खे मारे पंहिंजो इहो ईअं खाई वेंदासीं इहो पठान बि थिया इहो मज़र बि थिया इनशाला इन मिल खे भला न ॾींदासीं असां हाणे पंहिंजो प्रोग्राम ठाहियूं था हाणे ज़िले लेवल ते सिंध लेवल ते पूरे मलिक बिरादरी गॾु थींदा ऐं ॿिया तनज़ीमूं उन्हनि खे बि असां दावत ॾींदासीं बाक़ाइदा पूरो एहतजाज कंदासीं असां अपील था करियूं SP साहिब को महिरबानी करे असांजी FIR दाख़िल करे असांजो राइट आहे असांजो हक़ आहे उन में इंक्वायरी कई वञे अञा बि चवनि था तव्हांजो असांजो मुड़ुस खे ॿाहिरों मारे मिल में सटे विया आहिनि ये ना इंसाफ़ी आहे नाजाइज़ी आहे हिकिड़े ग़रीब सां असां बाक़ाइदगी सां पंहिंजो इहो यकीन था सम्झो असां पंहिंजो कफ़न ॿधी तयारी करे पंहिंजो FIR बि कराईंदासीं माण्हू बि गिरफ़्तार कराईंदासीं भले जेको वणनि उहो कनि असां अपील कंदा असांखे एतिरो तंग न करनि मजबूर न करनि जो असां रोडनि ते मजबूर थी वञूं हर शहर में एहतजाज थींदा मां अपील थो करियां महिरबानी करे असांजी FIR ते असां गिरफ़्तार जवाबदार गिरफ़्तार थियनि रहिया उन्हनि खे धाड़ियल खणी आया उहो असां ॿुधाइण जे त उहो धाड़ियल ॿाहिरि जा न आहिनि उहो धाड़ियल असां इलाइक़े जा आहिनि असां तर जा आहिनि मां इहो क्लियर ॿुधाइणु चाहियां थो त मथां असांजा मलिक कमज़ोर आहिनि असां हाणे जॾहिं इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थींदी जेका हिन चङे नमूने सां उन्हनि खे बि बदिराईंदासीं असां सां अहिड़ी नाइंसाफ़ियूं नाजाइज़ियूं इहे बंदि करनि हेॾे असांखे धाड़ियल जो प्रेशर आहे हेॾो असांखे काॾे वञूं असां या असांखे जॻह ॿुधाए न बाबा असां मलिक टपड़ खे लॾे वञूं होॾे महिरबानी करे असांखे मजबूर न करनि एॾा असांखे कमज़ोर बि न सम्झनि त मलिक ख़तमु न आहे महिरबानी करे